मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सॼी सिंध में जिन माण्हुनि 15 साल हुक्मरानी कई ऐं 15 ई साल सॼी सिंध खे लुटियऊं पुटियऊं, को सरकारी असासो न छॾियऊं, निजूं मिल्कियतूं माण्हुनि जूं न छॾियऊं, ठीकनि जे मद में, तरक़ियुनि जे मद में, नौकिरियुनि जे मद में, डेवलपमेंट फंडनि जे मद में को स्कूल न छॾियऊं, का अस्पताल न छॾियऊं, अरबा रुपयनि जूं करप्शनूं कयऊं। उन्हनि जा फार्म बहाल पिया थियनि। पीपल्स पार्टी जे हर हिकु उम्मीदवार जो फार्म बहाल पियो थिए। उहा ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी जा जेके मेंबर आहिनि उन्हनि जे अंदरि खाने वरी जंग हले पई, उहो सब्जेक्ट अलॻि आहे। पर हैरानगी आहे त जिन सॼी सिंध 15 सालनि खां लुटी आहे, का रिज़ल्ट कान्हे, का 0/0। इलेक्शन कमीशन जा जेके आरओज़ आहिनि, जेके राति जो शराबनि शबाबनि कड़ाइनि सां जिन जूं ख़िदमतूं थियनि थियूं, जिन जा खीसा गरम थियनि था, ऐं वफ़ाक़ खां जेका मथी सरकार आहे उनजी बि पॉलिसी शायदि इहा ई आहे त पीपल्स पार्टी जा जेके बि उम्मीदवार आहिनि, कैंडिडेट आहिनि, नामज़दगी फार्म उन्हनि जा सभिनी जा बहाल पिया थियनि, जोड़ तर जोड़। हैरान कुन ॻाल्हि आहे न। दीनादास्ती हिननि चोरियूं कयूं आहिनि सिंध जूं, उन्हनि सभिनी जा बिब भरियल आहिनि ऐं उन्हनि सभिनी जा फार्म बहाल थियनि पिया। फार्म बहाल नथा थियनि त उन्हनि माण्हुनि जा नथा थियनि जेके 15 सालनि खां इक़्तिदार में ॿाहिरि आहे। यानी GDA जे अॻुवाणनि जा फार्म बहाल न थिया, PTI जे अॻुवाणनि जा फार्म बहाल न थिया, जेके बि PP मुखालिफ़ आहिनि उन्हनि सभिनी जा फार्म रद्द पिया थियनि। हैरानगी आहे, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा जे त ॿारनि जा फार्म बि रद्द कयूं, ऐं पीर साहब पागारे खे एॾो वॾो जेको आहे जो धचको पिया ॾियनि। पीर साहब पागारो सिंध जो हक़ीक़ी वारिस, हिकु ईमानदार रूहानी शख़्सियत, उन जे पार्टी जे, उन जे सोबत, उन जे साथियुनि, उन जे कारकुननि, उन्हनि जे अॻुवाणनि जा फार्म रद्द पिया थियनि। ऐं गवर्नमेंट जेका आहे सा उन ते जेको आहे सो ख़ामोशीअ सां जोड़ त जोड़, जोक दर जोक, धड़ाधड़ पीपल्स पार्टी जा फार्म बहाल पई करे। ऐं ज़ाहिर इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट कान्हे का, आज़ादु कान्हे का। इलेक्शन कमीशन हिदायतुनि ते हले पई, चिठीअ ते हले पई। चिठी अचे पई सरकार वॾीअ जी, उन जा फार्म रद्द पिया थियनि, चिठी अचे पई फार्म बहाल पिया थियनि। पीर साहब पागारो जेको 4 स्टार जनरल बि आहे, जंहिं सिंध जे पाकिस्तान जे सरहदुनि जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे, उन जे पार्टीअ जे अॻुवाणनि जी जेको आहे सो फार्म नामज़दगी रद्द पिया थियनि। हैरान कुन ॻाल्हि आहे। ऐं सम्झां थो त पीर साहब पागारा खे इन जो नोटिस वठणु खपे। पीर साहब पागारा खे इलेक्शन कमीशन समेत जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि खे शटअप कॉल ॾियणु खपे, उन्हनि सां ॻाल्हाइणु खपे त हीउ कहिड़ो तरीक़ेकार आहे। यानी कि हिन वक़्तु ई धांधली हली शुरू थी वई आहे सिंध में। माना इहो जेको आहे इहो माहौल जोड़ियो पियो वञे त भई इक़्तिदार त पीपल्स पार्टीअ खे ई मिलंदो, यानी करप्ट माण्हुनि जे हवाले वरी इक़्तिदार थींदो। उन करे आउं सम्झां थो त इहा जेका वरी ज़्यादती थिए पई GDA सां, PTI सां सिंध में थिए पई, उनजो नोटिस पीर साहब पागारा खे वठणु खपे। पीर साहब पागारा खे ख़ामोशी इख़्तियार न करणु खपे। पाण बज़ाते ख़ुदि इलेक्शन मुहिम खे, इलेक्शन कैंपेन खे, इलेक्शन जे माहौल खे ॾिसी रहिया आहिनि, पर पाण खे वधीक उन जो ध्यानु ॾियणो पवंदो ऐं लही वञिणो पवंदो सॼी सिंध में, जेकॾहिं GDA बाक़ाइदगी सां मुक़ाबिलो चाहे थी त। बाक़ी जेकॾहिं इनखे सीरियस न वरितो वियो त पोइ करप्ट माण्हू 15 सालनि खां आहिनि, 5 साल ॿिया बि ईंदा, पोइ सिंधी माण्हू चवनि पंहिंजे क़िस्मत खे, ऐं पोइ GDA खे मां सम्झां थो त पोइ या त सियासत सां दस्तबरदार थियणु खपे। उन करे GDA खे, पीर साहब पागारा खे इन ॻाल्हि जो नोटिस वठणु खपे त करप्ट माण्हुनि जा फार्म बहाल पिया थियनि ऐं जेके साफ़ शिफ़ाफ़ माण्हू आहिनि उन्हनि जा फार्म रद्द पिया थियनि, उन्हनि खे सियासत खां आउट कयो पियो वञे। ऐं सम्झां थो त इहा वॾी ज़्यादती आहे GDA सां, सिंध जे माण्हुनि सां, ऐं जेको आहे सो उन ते पीर साहब पागारा खे सख़्ती सां नोटिस वठणु खपे।